दोस्तों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी त तव्हां असां सुबुह खां वठी हिते कंहिं मक़सद लाइ कंहिं मिशन जे लाइ वेठा आहियूं। उहा मोहतरम जनाब हज़रत मौलाना मीर मोहम्मद भुट्टे साहब जे याद में ही प्रोग्राम जो क़िस्मत सां ही प्रोग्राम रखियो वियो आहे। वक़्तु थोरो आहे, बस इहा मिशन मौलाना जान भुट्टे साहब जी ऐं सैयद मौदूदीअ जी जॾहिं 40 सालनि जे उमिरि में असांजे नबी मेहरबान आका इनामदार हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत मिली त अल्लाह जे तरफ़ों इहो ऐलान थियो त ए मुंहिंजा प्यारा मोहम्मद, इहा क़ुरान ऐं दीन जी दावत हर माण्हू ताईं तुंहिंजो कम आहे पहचान। पोइ इहा ई दावत ऐं हक़ जेकी दीन जी क़ुरान जी सैयद मौदूदी हिनखे सम्झो ऐं इहो जमात इस्लामी जो पैगाम ॾिनो त कुरान और सुन्नत की दावत लेकर उठो और पूरी दुनिया पर छा जाओ। या नबिन वाली दावत असांजे जमात इस्लामी के हिस्से में मिली। बिला तफरीक जे सैयद मौदूदी हिन जो बुनियाद रखियो ऐं उन खां बाद में मौलाना जान मरहूम भुट्टो साहब इन ही दावत के नबिन वाली दावत के जमात इस्लामी जे दावत के पंहिंजे मौलाना हज़रत मीर मोहम्मद साहब शकारपुर ज़िले जे हर ॻोठ में, मां ज़िले अमीर जे हैसियत सां 15 साल आहे ज़िले शिकारपुर जे जंहिं बि ॻोठ में वेंदो आहियां, हर ॻोठ में इहे माण्हू दोस्त ॿुधाईंदा आहिनि त हिन ॻोठ में भी मौलाना जान भुट्टो साहब आयो ऐं मौलाना मीर मोहम्मद भुट्टो साहब असां वटि पहुता। मौलाना मीर मोहम्मद साहब जे याद में तव्हां सभु कुझु ॿुधो त इहो असांजे लाइ बि पैगाम आहे त जमात इस्लामी जा जेके असां कारकुन हमदर्द रुकन, इहो असांजे लाइ इहो पैगाम आहे त असां बि उन ई मिशन खे अॻिते वधाईंदे इहो ई पंहिंजे रब खे जवाबु ॾींदासीं त असां बि निकिरूं ऐं इहो जमात इस्लामी पैगाम ॻोठ ॻोठ में हिक हिक माण्हूअ में हिक हिक महले में हिक हिक फर्द ताईं इहो जमात इस्लामी जो पैगाम पहुचायूं। अॼु माण्हू परेशान आहिनि, पंहिंजे मसलकनि में परेशान आहिनि, माण्हुनि खे को विच थोरो रस्तो नथो मिले। इहो रस्तो सिर्फ़ु वाहिद जमात इस्लामी आहे जेका करप्शन खां पाक जमात इस्लामी आहे। मोहतरम अमीर जमात सिराज साहब जी ज़िंदगी तव्हांजे साम्हूं आहे, नेमतुल्लाह खान साहब कराची में उनजी ज़िंदगी तव्हांजे साम्हूं आहे। 7 साल वफ़ाक़ी वज़ीर रहियो सिराज साहब, पर रुपए जी भी करप्शन उनखे साबित न थी। पर पूरे पाकिस्तान में केर भी इहो नथो चई सघे त मां करप्शन खां पाक आहियां। पंहिंजो सिराज साहब जे लाइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उहो जेको सुप्रीम कोर्ट जो हुयो, उहो अमीर जमात सिराज साहब जेको सोच चाचो न हुयो, जमात इस्लामी जो हुन सां तालुक न हुयो, उन इहो रिमार्क्स ॾिना, उन इहो फ़ैसिलो ॿुधायो त जेकॾहिं पाकिस्तान में करप्शन खां पाक आहे, ईमानदार जमात आहे त सिर्फ़ जमात इस्लामी सिराज आहे। अचो त तव्हां सब सौ उठड़ियों में लॻियो। बाबा इहो अल्लाह जो वाइदो आहे त मसलुल्लज़ीन युनफ़िक़ून फ़ी सबीलिल्लाह कमसले हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा। अल्लाह ताला खुद फरमायो आहे त जेको माण्हू अल्लाह जे रस्ते में ख़र्च थो करे न, उन जो मिसाल ई है जीअं को माण्हू दाणो पोखे ऐं उन दाणे मां 7 संग निकिरनि, हर संग में 100 दाणो हुजे त पोइ 700 दाणा थी विया। फरमायो अल्लाह जे रस्ते में जेकॾहिं कंहिं रुपयो ख़र्च कयो आहे त उनखे 700 रुपया मिलंदा। हाणे तव्हां ज़र्ब कयो जे 50 रुपयो ॾे 100 रुपयो ॾे त हुते घणो हिसाब थी वियो। अल्लाह ताला जो वाइदो अल्लाह जे दीन खे सरबुलंद करण जे लाइ मैदान में निकिरणो आहे, मुजाहिदनि जी मदद कयो, अल्लाह जे रस्ते में खणी अचो। हज़रत अब्दुलरहमान साईं जो फरमाए हुज़ूर साईं जॾहिं जीअं अपील कई त हज़रत उस्मान गनी उथी बीठो, अर्ज़ कई साईं 100 उठ सामान समय उथे ॿियो बि। वरी हज़रत अब्दुलरहमान बिन औफ उथी बीठो, हज़रत उस्मान अर्ज़ कई साईं 200 उठ सामान समय तो अल्लाह जे रस्ते में ॿिया भी ॾिण क़बूल कयो। ये जन्नत जे हुसूल जी ड्रोड़ आहे। अल्लाह साईं उन्हनि खे जन्नत ॾींदो जेके अल्लाह जे रस्ते में ख़र्च था कनि।
वरी 3 दफ़े सां उथी बीठो साईं मां 300 उठ सामान समेत अल्लाह जे रस्ते में ॾियां थो फरमायो हाणे हज़रत उस्मान गनी जेको अल्लाह जे रस्ते में ये पहल कई 3 दफ़े सां बि उथी बीठो हाणे हज़रत उस्मान खां जेकॾहिं का ग़लती भी ज़िंदगी में थी त अल्लाह साईं हुनखे माफ़ करे छॾींदो